शाह शेख साहब ते लागू नथो थे ऐं साईं जी पंहिंजी जेका ज़िम्मेवारी आहे ख़ैर सां साईं पंहिंजे जेको पेशो आहे उन खां हिकिड़ो ऑफिशियली तरीक़े सां रिटायर थी चुका आहिनि पर पाण हाणे बि इल्म जी रोशनी ऐं इल्म जी जेका आहे दीए सां पंहिंजे मुआशरे खे पंहिंजी क़ौम खे वधीक उजागर कंदा रहंदा ऐं हर घर ताईं बग़ैर कंहिं रोक ऐं बग़ैर कंहिं टोक जे पंहिंजे इल्म जे ज़ेवर सां सभिनी खे मालामाल कंदा ऐं इल्म जी रोशनी फैलाईंदा रहंदा। साईं शाह शेख साहब जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे सभिनी में पैदा थींदा आहिनि ऐं शायदि मूं वटि लफ़्ज़ न आहिनि जेके जिन्हनि सां भेटा ॾिजे पर हीउ जेको सॼो मेड़ाको रखियो वियो आहे त साईं शाह शेख साहब जे मान में ई रखियो वियो आहे त उन्हनि खे हिकिड़े सुठनि लफ़्ज़नि सां उन्हनि खे ख़ुदाफ़िज़ कजे ऐं उनखे मान ॾिजे ऐं उन्हनि जो जेके कंट्रीब्यूशन्स आहिनि उन्हनि जी जेका महिनत आहे उन्हनि खे सभिनी आम माण्हुनि ताईं दोस्तनि ताईं पहुचाइजे जिन्हनि खे ख़बर आहे ऐं जिन्हनि खे ख़बर न आहे। साईं शाह शेख साहब जहिड़ा जेके किरदार आहिनि उहे अमूल आहिनि ऐं साईं जे लाइ असां हर वक़्तु दुआगू आहियूं वरी बि साईं लाइ दुआगू कयूं था जीअं सेहतमंद ऐं तवाना तौर ते साईं पंहिंजे उहिदे खां रिटायर थियनि था ऐं अॻिते जी बि साईं जी सिहत जे लाइ ज़िंदगी लाइ खोड़ सां दुआऊं वसलाम अलाह। असांजो दोस्त तारिक शेख साईं शाह शेख खे माला पाराईंदो ऐं हींअर मां गुज़ारिश कंदुसि साईं अयाज़ हुसैन मैसूर साहब जिन खे पाण DEO प्राइमरी आहे अचनि ऐं शाह शेख जे लाइ ॿ जुमिला असांखे ॾियनि स्टेज ते साईं अयाज़ मैसूर साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि मुहम्मद व बारिक वसल्लम। सच्चा साईं जो शेर आहे, तेरे हुए मलाइक मेरे हुए सलामी, अब तू बताए काज़िया मेरा मकाम क्या है। जॾहिं जॾहिं इंसान जस्तजू कंदो आहे, मेहनत कंदो आहे, स्ट्रगल कंदो आहे ऐं अॻिते वधंदो आहे त उन वक़्तु उनखे मुख़्तलिफ़ क़िस्म जो शान ऐं मान मिलंदो आहे। 2017 में मुंहिंजी पोस्टिंग कंपार्टमेंट इहो तौर हिते थी ऐं ॿिनि सालनि जे लाइ मां हिते रहियुसि। उते जेका सो तमामु घणा उस्ताद मूंखे मिलिया, बेहतरीन उस्ताद हुया, बेहतरीन एडमिनिस्ट्रेटर हुया, पर कुछ उस्ताद अहिड़ा आहिनि जेके मूंखे हमेशह यादि हूंदा आहिनि ऐं कॾहिं कोन विसरंदा आहिनि। उनमें साईं सदरुद्दीन शेख साहब जन हुया, पर लतीफ़ सैतो साहब खे मां न विसारींदो आहियां जो उहो बि बेहतरीन उस्ताद हुयो। ईअं जेकॾहिं लिस्ट ज़ाहिर कजे त तमामु घणा उस्ताद हुया ऐं बेहतरीन उस्ताद हुया ऐं बेहतरीन स्कूल हलाईंदा हुया। त सचल साईं चवे थो त जेको बि जेकॾहिं महिनत करे थो ऐं अॻिते वधे थो ऐं कोशिशि करे थो उनजी फील्ड कहिड़ी बि हुजे ऐं अॻिते वञण सां उहो महान थी वञे थो ऐं उनखे महान थियण सां हिन क़िस्म जो इज़त मिलनि थियूं। अहिड़े ई नमूने सां जॾहिं सदरुद्दीन शेख साहब ऑलराउंडर थी सभिनी एंगल्स खां ख़ुशि में महिनतूं कयूं आहिनि त उनखे इहा इज़त मिली आहे ऐं इहा अलाह साईं जी तरफ़ां आहे ऐं अलाह साईं शेख साहब खे इज़त बख़्शींदो आहे उनखे इज़त मिलंदी आहे ऐं अहिड़ी इज़त सदरुद्दीन शेख साहब जे मिली आहे। छो जो उस्ताद कॾहिं रिटायर कोन थींदो ऐं एजुकेशन जा ॿ सिस्टम हूंदा आहिनि, हिकु फॉर्मल एजुकेशन हूंदी आहे ऐं ॿी नॉन फॉर्मल एजुकेशन हूंदी आहे। त फॉर्मल एजुकेशन जेका जेकॾहिं साईं सदरुद्दीन शाह साहब ऐं शेख साहब उन ई मां जान छॾायो त नॉन फॉर्मल एजुकेशन जेका उनजो इहो क़िस्म आहे त जेको तव्हांखे जहिड़ी जाइ ते जंहिं वक़्तु अचे उनखे एजुकेट करे छॾियो, उनखे तालीम सां नवाज़े छॾियो, उनखे तालीम खां वधाए छॾियो त तव्हांजी इहा जेका सदक़े जारी ऐं सारी रहंदी। ऐं मुंहिंजे घर में गर्मी घणी आहे ऐं वक़्तु ॻाल्हाइण लाइ जेकॾहिं मिले आहे अञा घणो ॻाल्हाए सघिजे पियो, पर तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं ख़ासि करे मां सलाम कयां थो शेख साहब खे जंहिं महिनत कई ऐं हिते
वॾो शामी महाराज अस्सलाम वालेकुम या अली हींअर मां उन दोस्त खे गुज़ारिश कंदुसि जंहिंजे लाइ इहा फिल्म सजाई वई आहे साईं साशिक जन खे त हू हिन मौक़े ते कीअं महसूसु करे रहिया आहिनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा पंहिंजे जज़्बात जो इज़हार कंदा साईं साशिक साहिब